सुल्तान कोट जे शहरनि पेट्रोल की क़ीमतुनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। इन बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन वफाक़ी गवर्नमेंट पारां ग़रीब आवाम ते पेट्रोल पंप जेको किरायो वियो आहे ऐं हिते जेके पूरे तबिको हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। फिरोज़ी माशाल्लाह नवाज़ शरीफ़ दौर ते 60 65 70 ताईं पेट्रोल लीटर। हाणे इमरान खान नारो आयो त तब्दीली अलहमदुलिल्लाह तब्दीली को असांजो खल उबतिला थी हाणे पेट्रोल 120-125 लीटर। हाणे त असां मरी आहियूं ईमानदारी। इहे पेट्रोल जा ख़र्चा, पंहिंजा ख़र्चा, मोबाइलनि जा ख़र्चा, ग़रीब मिसकिन माण्हू, तंहिंजे करे असां राति ॾींहुं दुआऊं था करूं अल्लाह ताला इन ज़ालिम खां जान छॾाए। ॾाढो ज़ुल्म आहे, हर शइ महांगाई, साड़ियूं त असांजूं सस्तियूं, हर शइ अटो महांगो, खीर असांजो सस्तो, हर शइ बि महांगी कई त इन बादशाह असां ज़ुल्म कयो आहे। पंजाह भाती घर में असां किथां पालियूं, काॾे वञूं? वहिलो आहे, ॾाढो ज़ुल्म आहे। तेल महांगो आहे, तेल ते बीठा आहियूं, पूरी न आहे असांजी। सभिनि मां मायूस थी करे असां जेको इमरान खान खे वोट कयोसीं त हिकिड़ो को नओं चेहरो अचे, को सुठो वज़ीर आज़म अचे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो। पर हक़ीक़त इहा त दिली सपोर्टर बि हुयासीं, पर हाणे असांजी बि इमरान खान खां बि जेको आहे इंतिहाई दिलि ख़राबु थी वई आहे। ग़रीब माण्हू जे लाइ पेट्रोल त ठीकु आहे, को एॾो वधे पियो जेको बि, पर हुन सां गॾु आम वाहपे जी शयुनि में बि माना ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी वियो। जेका हिकिड़ी शइ हूंदी 130 खां 150 रुपयो, मसलन जीअं किलो गिहु हूंदो उहो वञी 300 रुपये ते पहुतो। पेट्रोल असांजो हूंदो नवाज़ गवर्नमेंट में 65 खां जेको आहे 70 रुपयो लीटर, उहो हाणे हिन टाइम हले थो तक़रीबन 130 रुपया लॻभॻि। हाणे ग़रीब माण्हू पंहिंजा बचा नथो पाले सघे, ऐं जेकॾहिं ज़रूरत आहे ज़िंदगी जे हिसाब सां जे डेली रूटीन में महांगी थी थिए, असां माना तमामु वधीक जेको हिन टाइम परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। इमरान खान में असांखे वॾियूं उमेदूं हुयूं, पर इमरान खान बि आवाम खे ॾाढो मायूस करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ जे दौर में 60-65 रुपया पेट्रोल जो लीटर हुयो, हिन वक़्तु पेट्रोल 130 लॻभॻि बीठो आहे ऐं ॾाढो महांगाई कयो आहे इमरान खान आवाम ॾाढो मायूस थी वियो आहे। परेशानियूं फसलुनि जा बि हाल इहे आहिनि। वरी जे अन्न पाणी लथो आहे त असां लाइ इहा मुसीबत आहे। 1200-1300 रुपया सारी जो मण थो वञे। बादशाही त सभु असांजी अखियुनि ते, पर छा आहे त हाणे हालात इहा आहे जेको हाणे हिन बादशाह गंज करे छॾियो आहे। रहंदा रहिया कोई आबारनि में घर बि ठाराए छॾियो। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु सिरार अली चांडो, KTN न्यूज़ सुल्तान कोट।